नून लीग कायद नवाज शरीफ जो चवण है त सदन कम जारी रहे हा त मुल्क खुशहाल हुजे हा। कदें 2.5 त कदें 3 सालन बाद कढियो वियो। जेल में वेठल शख्स बुधाए त हुन कहिड़ो वाइदो वफ़ा कयो आहे। लाहौर में तकरीब खे ख़िताब कंदे नवाज शरीफ चयो त जेल में वेठल शख्स खां पुछो त ही हुन केपी लाइ छा कयो। हुन चयो त बुधाए वञे त 50 लख घर किथे आहिनि, हिसाब ॾियो। संदसि चवण हो त जेल में वेठल शख्स कहिड़ो वाइदो पूरो कयो। 1 अरब वण ऐं वॾियूं स्कीमूं किथे आहिनि। नवाज शरीफ जो चवण है त पीटीआई वारा एहतजाज खां सवाइ कुछ भी नथा कनि। खेसि वज़ीर आज़म हाउस मां कढण जी ॻाल्हि कंदड़ अॼु भी जेल में आहिनि। नवाज शरीफ जो चवण है त केतिरा ई मनसूबा शुरू कया। मुआशी इस्तेहकाम हमेशा नून लीग जे दौर में आयो। अहम ख़बर नाज़रीन नवाज सां शेयर कयूं पिया। नून लीग कायद नवाज शरीफ जो चवण है त संदन कम जारी रहे हा त मुल्क खुशहाल हुजे हा। कदें 2.5 त कदें 3 सालन बाद कढियो वियो। जेल में वेठल शख्स बुधाए त हुन कहिड़ो वाइदो वफ़ा कयो आहे। लाहौर में तकरीब खे ख़िताब कंदे नवाज शरीफ चयो त जेल में वेठल शख्स खां पुछो त हुन केपी लाइ छा कयो आहे। हुन इहो बि चयो त ॿुधायो वञे त 50 लख घर किथे आहिनि, हिसाब ॾियो। संदसि चवण हुयो त जेल में वेठल शख्स कहिड़ो वाइदो पूरो कयो। 1 अरब वण ऐं वॾियूं स्कीमूं किथे आहिनि। नवाज शरीफ जो चवण आहे त पीटीआई वारा एहतजाज खां सवाइ कुछ भी नथा कनि। खेसि वज़ीर आज़म हाउस मां कढण जी ॻाल्हि कंदड़ अॼु जेल में आहे। नवाज शरीफ चयो त केतिरा ई मनसूबा शुरू कया। मुआशी इस्तेहकाम हमेशा नून लीग जे दौर में आयो। नून लीग कायद नवाज शरीफ जो चवण आहे त संदन कम जारी रहे हा त मुल्क खुशहाल हुजे हा। कदें 2.5 त कदें 3 सालन बाद कढियो वियो। जेल में वेठल शख्स बुधाए त हुन कहिड़ो वाइदो वफ़ा कयो आहे। लाहौर में तकरीब खे ख़िताब कंदे नवाज शरीफ चयो त जेल में वेठल शख्स खां पुछो त हुन केपी लाइ छा कयो।